जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। जायली मदद रोज़े सिंध कायनात यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म तां पंहिंजो होस्ट अमीर हुसैन खोसो मुर्शिद लाल साईं जे सहन मां तव्हां सभिनी सॼणनि जे लाइ सलाम अर्ज़ु करे थो ऐं नेक तमन्नाऊं नेक दुआऊं तव्हां सभिनी भाइरनि जे लाइ त जिथे हुजो आबाद हुजो ख़ुशि हुजो मौला तव्हांखे सलामत रखे। जी दोस्तों असीं अॼु मौजूदु आहियूं मुर्शिद लाल साईं शहबाज़ कलंदर जे रोज़े ते ऐं हे अवां मुर्शिद लाल साईं जे रोज़े जा हसीन तरीन नज़ारा तव्हां ॾिसी सघो था। तव्हांजे साम्हूं आहिनि असां सां गॾु असांजो पिरी प्यारो साईं मोहसिन चांडियो साहब बि गॾु आहे। पाण झंग पंजाब सां तालुक़ु रखनि था ऐं हे मुर्शिद लाल शहबाज़ जे रोज़े जा हसीन तरीन नज़ारा ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो यूट्यूब चैनल सिंध कायनात जे प्लेटफॉर्म तां तव्हां सॼणनि जे लाइ हसीन तरीन जेके आहिनि ऐं दिलकश नज़ारा। असांजी कोशिशि रही आहे त असां पंहिंजे यूट्यूब चैनल तां अव्हांखे हसीन तरीन नज़ारा जेके आहिनि उन्हनि जो दीदार करायूं, उन्हनि जो दर्शन करायूं। सो असीं अॼु मौजूदु आहियूं मुर्शिद लाल शहबाज़ कलंदर जी धरतीअ में ऐं मुर्शिद लाल शहबाज़ कलंदर जे सहन खां असीं अव्हां सां जेको आहे सो मुखातिब आहियूं। ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो यूट्यूब चैनल सिंध कायनात ऐं सभिनी सिंध कायनात जे सब्सक्राइबरनि लाइ ऐं सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ खोड़ सारूं दुआऊं त जिथे बि हुजो आबाद हुजो मुर्शिद लाल तव्हां सभिनी जा जेके आहिनि से नेक हाजात पूरा फरमाए। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो कुझु सुवाल उथंदा त भई सिर्फ़ु पंहिंजे सब्सक्राइबर ऐं पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ तव्हां जेको आहे सो दुआ कई आहे। बहरहाल असांजी दुआ आलम इंसानियत जे लाइ त आलम इंसानियत आबाद हुजे, आलम इंसानियत ख़ुशि हुजे ऐं मुर्शिद लाल शहबाज़ कलंदर जी धरतीअ में पंहिंजी सिंध धरतीअ जे लाइ पंहिंजे सिंधी माण्हुनि जे लाइ ख़ासि दुआ त मौला मुंहिंजी हिन धरतीअ खे आबाद रख, शाद रख ऐं हैदर हैदर दुआउनि में यादि मौला तव्हां सभिनी खे आबाद कंदो, ख़ुशि हुजो।